जीअं तव्हांखे ख़बर आहे त हींअर उतो अव्हां जे लाइ शहर शिरदपुर जे अंदरि हींअर शिरदपुर जे अंदरि उतो मशहूरु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दास्तान सोणी मेहर त हींअर मौजूदु आहियां मेहर जी दरबार ते त अचो तव्हांखे हींअर मेहर जी दरबार जो दीदार करायूं हीअ अंदरि दाख़िल दरवाज़ो अंदरि हलूं था त तव्हांखे मां दीदार थो करायां नाज़रीन बि मेहर जो नज़ारा सोणी वारो मेहर जंहिंसां बेइंतहा सुहिणी मोहबत कई जंहिंजे करे उन पंहिंजे मुड़ुस सां बेवफ़ाई कई छह माइटनि जी शादी खे कराइण जे बावजूदि बि हुन हिन सां मिलणु न छॾियो ऐं अनमोल वॾो मशहूरु दास्तान इश्किया दास्तान सोणी मेहर अॼु आहिनि ॿई पंजाब जा सो पंजाब मां लुड़ी आयल आहिनि हिते सिंधी जे अंदरि फ़िलहालु मेहर मज़ार ते असां पहुतऊं त अचो अंदरि मेहर जी मज़ार अंदरि हीअ आहे तव्हां हिन में ॾिसी सघो था त कुबो वग़ैरह को बि ठहियलु कोन्हे आहे सालनि खां वठी हिते बि हुते पर सादा आहे नंढड़ी आहे ऐं मज़ार जेका आहे मेहर जी तव्हां ॾिसी सघो था असां बि हींअर पुछऊं करे हेॾा होॾा करे जीअं त पहुता आहियूं त अव्हांजे साम्हूं ई तव्हां हिन मज़ार जो नज़र ॾिसो दीदार कयो छा छा आहे उहो सभु अव्हांखे ख़बर पइजी वेंदी मशहूरु सोने मेहर जो क़िसो दास्तान मेहर पुछऊं करे करे हिते पहुता आहियूं नाज़रीन मूंसां गॾु मुंहिंजो पंहिंजो साथी फ़ौजी रसूल बख़्शी गॾु आहे अॼु जंहिं असां हीउ सफ़र करे हेसी ताईं पहुता आहियूं त हीअ मेहर जी मज़ार तव्हां ॾिसी सघो था हिते को बि मथां हिन जे डोम वग़ैरह कुझु बि ठहियलु कोन्हे का शइ कान्हे का हिते ईंदड़ नज़ारनि लाइ लूण वग़ैरह रखियलु आहे त हाणे असां हिते ॿ टे गुल पढ़ूं ॾीआ बि जलाया वञनि था राति अला मुबारक बि आहे ॾीआ हिते बि जलाया वञनि था ऐं जॾहिं त हिते फ़क़ीरनि जा मटका बि आहे हिते विहण लाइ जॻह बि आहे महिमान आहिनि पोइ वरी तव्हां ॻाल्हायो ॾिसां थो साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम छा हाल आहे बेटा ख़ुशि आहियो? आहियो सर तव्हां मेहर जी मज़ार ते वेठा आहियो घणे अरसे खां आहियो हिते साईं असां हिते तक़रीबन 6 साल थिया आहिनि पहिरीं असांजा वॾा हूंदा हुया साईं अरबाब शाह हूंदो हुयो साईं इनायत अली शाह बि हूंदो हुयो सिंध टीवी में कुझु ड्रामा बि कंदो ख़िदमत गुज़ार हुयो साईं जो वॾा हूंदा असांजो ॾाढो हूंदो हो साईं फज़ल शाह जेको सो हिते ड्यूटी बरदार हुयो साईं खां उन खां पोइ पुश्तगा असां सैयद जी ड्यूटी ॾींदा अचूं ऐं पंहिंजो हिते दरगाह मेहर फ़क़ीर जी अव्हांजो नालो साईं मुंहिंजो नालो सैयद आसिफ़ अली शाह आहे माशाअल्लाह माना हिन साईं वाला मेलो लॻो साईं मेलो इन जा करे न पियो लॻे हिकिड़ो त घटी बि सोढ़ी आहे हा घटी न को माण्हू अची थो सघे न को वञी थो सघे बाइक वारो अची थो सघे उहो बि ॾाढो ॾुखियो पंहिंजो ऐं जेको सो पुराणे टाइम में साईं खे 600 साल थिया आहिनि हिते 600 साल बिल्कुलु पोइ असां जितां ॿुधो आहे त साईं खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जंहिं पाण साईं खे ॻायो आहे सोणी जी मेहर खे ॻायो आहे हुन त सभिनी आशिक़नि खे ॻायो आहे पर अॼु बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शहर में सोणी जी दुआ हलंदी आहे 1 बजे राति जो असांजे शहर शेदारपुर जी दुआ हलंदी आहे सोणी मेहर जे नाले सां बिल्कुलु हक़ीक़त आहे तव्हां केॾी महिल बि वञो त तव्हांखे 1 बजे रोज़ु राति जो सोणी जी दुआ मिलंदी दरगाह भिटाई सरकार जे राग ते जी साईं पर असांजी कोशिशूं आहिनि इनशाला तव्हां दोस्तनि जो हिकिड़ो ॿियो सवालु जी जी जी
हिन महिल पूरे घणी मज़ारनि जी ॻाल्हि ठही आहे साईं। ही सिर्फ़ु इहो ई आहे कि चौखट कयूं असां दुआ कयो इंशाल्लाह MP MLA वारनि खे बि चयो आहे असीं गुज़ारिश कंदा आहियूं MP खे बि MLA खे बि असांजो आहे चीफ मिनिस्टर प्राइम मिनिस्टर शाहिद ख़ान तइम साहब ऐं असांजो MLA अलाउद्दीन जुनेजो साहब खे गुज़ारिश कंदासूं ऐं DC खे बि चवंदासीं DC सांगड़ खे इमरान अल हसन ख्वाजा खे त असांखे हिन दरगाह जो जेको बि दरगाह ते नज़रसानी कनि ऐं नज़रसानी हिन कनि लाइ ऐं म्यार सिंध जो हीरो आहे ऐं बिल्कुलु म्यार फ़क़ीर ते तमामु ॿाहिरि जा माण्हू अचनि था पंजाब अचे थो बिल्कुलु सिर्फ़ु पंजाब अचे थो, सिंध अचे थो बाक़ी अचे थो। ऐं तमामु ॿाहिरि जा माण्हू असां ॾे अचनि था ऐं जेको सो हुते हाज़िरी कनि था उन्हनि खे का बि वेहण जी अहिड़ी का सहूलियत न आहे असीं हुकूमत खे गुज़ारिश कंदासीं ऐं DC खे बि असीं पंहिंजो अर्ज़ु कंदासीं त थोरो सुहिणी म्यार जी दरगाह ते नज़र सानी कनि नज़रसानी कर सके वॾी वॾी तव्हांजो वक़्तु वरितो न को मसइलो न आहे गुरु तव्हां अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं इहा असांजी न्यूज़ हलाए छॾींदो त तव्हांजी वॾी महिरबानी असां वटि आया छा अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे